ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त विदुर हस्तिनापुर में वञनि था ऐं वञी पंहिंजे भाउ धृतराष्ट्र ऐं गांधारीअ खे सम्झाइनि था त ही संसारी मोह माया त्याग करे छॾियो ऐं हली हरि चरणनि जो ध्यानु करे पंहिंजो परलोक सवारियो। पोइ धृतराष्ट्र ऐं गांधारी अधु राति जो विदुर सां गॾु राजा युधिष्ठिर जो घर छॾे हलिया था वञनि ऐं वञी उत्तराखंड में प्रभुअ जो ध्यानु था कनि। जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 13 अध्याय जो चौथों भाग शुरू करे रहिया आहियूं। जॾहिं राति जो धृतराष्ट्र ऐं गांधारी हलिया विया, पोइ सुबुह जो धर्मराज युधिष्ठिर क्रियाकर्म ऐं स्नान वग़ैरह करे ब्राह्मणनि खे दान ॾेई जीअं वॾनि जो दर्शन करण लाइ रवानो थियो त महल में धृतराष्ट्र गांधारी ऐं विदुर ॾिसण में कीन आयसि। हिन दुखी थी संजय खां पुछा कई। संजय चयो, मूंखे ख़बर न आहे त हू केॾांहुं विया। राति जो उहे ॿई विदुर सां ॻाल्हियूं करे रहिया हुआ। शायदि उन सां गॾिजी हलिया विया आहिनि। राजा युधिष्ठिर हिन ॻाल्हि जी सोच में राज सिंहासन ते विराजमान थी वेठो हो त उन वक़्तु नारद मुनि उते वीणा वॼाईंदा नारायण नारायण जा गुण ॻाईंदा अची पहुता। सभई चयो जय नारायण भॻवान। राजा उनखे दंडवत करे आदर भाव ॾेई विहारे पुछियो, ए महाराज, मुंहिंजा पिता ख़बर न आहे त केॾांहुं हलिया विया आहिनि। ॻोल्हा करण ते बि उनजो को बि पतो नथो मिले। नारद मुनि ही ॻाल्हि ॿुधी चयो, हे राजन, ही माया रूपी संसार कूड़ो आहे। दुनिया में जो पैदा थियो आहे सो हिकिड़े ॾींहुं त ज़रूरु मरंदो। परमेश्वर उन वास्ते हिन दुनिया जो नालो मृत्यु लोक रखियो आहे। तूं धृतराष्ट्र ऐं गांधारी जे वञण जो शौक़ु अजायो थो करीं। दुख ऐं सुख कंहिंजे बि वस जी ॻाल्हि न आहे सवाइ हुन हिकु परमेश्वर जे। जीअं ॿार रांदि करण वक़्तु पाण में गॾिजंदा आहिनि ऐं रांदि खां पोइ जुदा थी वेंदा आहिनि, ओहिड़ी तरह नारायण जी जगत खे पैदा करे वरी मिटाए छॾे थो ऐं तूं उन्हनि जे खाइण पीअण जो शौक़ु थो करीं, सो सभु परमेश्वर जे हथ में सम्झ। जॾहिं ॿार गर्भ में हूंदो आहे तॾहिं हिन खे केरु खाइण जे लाइ ॾींदो आहे। परमेश्वर जंहिंजी जेका जिते बणाहे उनखे उते ई पहुचाए थो। उन करे इहा चिंता न करणु घुरिजे। परमेश्वर जी जंहिं ते दया थिए उहो संत ऐं महात्मा जो दर्शन थो करे ऐं ज्ञान पाए सुखी थी उन माया रूपी फंद खां छुटी मुक्ति जे पदवीअ खे पहुचे थो। ए राजा, तूं धृतराष्ट्र ऐं गांधारीअ जे वास्ते जे ॿुढा थी विया आहिनि ऐं जिन जे मरण में थोरा ॾींहं बचिया आहिनि, तिन लाइ तूं चिंता थो करीं। हू ॿई तुंहिंजा माता पिता विदुर जीअ जे ज्ञान सेखारण सां संसार खां छुटी उन सां गॾिजी
हिमाचल पहाड़ जे ॾखण तरफ़ सुप्त रखेश्वर जे आस्थान ते विया आहिनि। हरिचरणनि जो ध्यानु करे अॼु खां पोइ 7 ॾींहंनि में पंहिंजा प्राण त्यागींदा। हाणे उन्हनि संसारी माया ऐं पंहिंजे बदन जो मोह छॾे ॾिनो आहे। धृतराष्ट्र पंहिंजी पत्नी गांधारीअ सां हिमालय जे ॾखण में, जिते गंगा पाण खे 7 धाराउनि में विराए छॾियो आहे, उते विया आहिनि ऐं उते वञी हू ऋषियुनि जे आश्रम में रहनि था ऐं उन्हनि जे मन में हाणे का बि कामना न रही आहे। हू फ़क़ति जल ते गुज़ारो करे रहिया आहिनि। भॻवान जी कृपा सां हिन जो रजो ऐं तमो गुण नास थी वियो आहे। हू सभिनी कर्मनि जो संन्यास करे स्थिर थी वियो आहे। उन करे तोखे उन्हनि खे वठणु न वञणु घुरिजे। शौक़ु त उन्हनि जे वास्ते करणु घुरिजे जेके हरी भगत न हुजनि। जेके माण्हू संसारी ॼाण खां छुटी परमेश्वर जो ध्यानु करणु शुरू था कनि, उन्हनि लाइ शौक़ु करणु अजायो आहे। तंहिं करे तूं कुझु चिंता न कर, परमेश्वर जी रज़ा ते राज़ी रहो ऐं परमेश्वर खे सभिनी जो मालिक सम्झ। नारद मुनि इहो ज्ञान उपदेश ॾेई उतां खां हलिया विया ऐं राजा युधिष्ठिर जे मन मां माता पिता जे वञण जो शौक़ु बि लही वियो ऐं नारद मुनि जे उपदेश सां संसारी वहिंवार कूड़ो लॻणु लॻसि। सभई चयो जय श्री कृष्णा। इहा कथा ॿुधी रखेश्वरनि सूत जीअ खां पुछियो त विदुर खे त धर्मराज जो अवतार चवंदा आहिनि, उन्हनि जी कथा कृपा करे ॿुधायो। सूत जी चयो त आऊं अव्हांखे थोरो हाल करे थो ॿुधायां। हिकिड़े दफ़ा जी ॻाल्हि आहे त हिकु राजा जा सैनिक हिकु रखेश्वर खे चोर सम्झी पंहिंजे राजमहल में क़ैदी बणाए वठी आया हुआ। उहो रखेश्वर ॿियो केरु न मांडवी रखेश्वर हुआ। त जॾहिं राजा उन्हनि खे सज़ा ॾिनी ऐं सूलीअ ते चाढ़ियो त रखेश्वर कुझु बि न चयो ऐं पंहिंजे नाम में मगन रहिया। पोइ जॾहिं रखेश्वर खे सूलीअ ते चाढ़ियो वियो तॾहिं रखेश्वर जे तन जे अंदरि उहा सूली न वेई ऐं रखेश्वर उन सूली जे मथां क़ाइमु रहिया। पोइ जॾहिं राजा खे इहा ॻाल्हि ख़बर पई त सूलीअ ते चढ़ण बाद बि उन्हनि जे तन जे अंदरि सूली नथी वञे त राजा हैरान थी विया ऐं अची पाण उन रखेश्वर खे सूलीअ तां लाथाऊं ऐं माफ़ी घुरण लॻा। रखेश्वर चयो त ए राजा, इन में तुंहिंजो ॾोह न आहे, इहो सॼो लेखो हुन धर्मराज जो आहे। पोइ मांडवी रखेश्वर धर्मराज वटि विया ऐं वञी पुछियाऊं त तव्हां मूंखे कहिड़े पाप जे करे ही ॾंडु ॾिनो आहे। मुंहिंजी सम्झ अनुसार मूं त को अहिड़ो पाप कयो ई न आहे। पोइ धर्मराजा चयो त तो नंढपण में हिकिड़े पतंग खे तीलीअ जी नोक सां मारियो हो ऐं घणा ई ॾुख ॾिना हुआ, उन करे तोखे सूलीअ जी नोक ते चाढ़ियो वियो। ही ॻाल्हि ॿुधी रखेश्वर चयो, ए धर्मराजा, नंढपण में त पाप ऐं पुञ जो ज्ञान ई न हूंदो आहे ऐं अणॼाणाई करे घणा ई अधर्म थींदा आहिनि। उन करे नंढपण में थियल पापनि जो ॾंडु न मिलणु घुरिजे। तो मूंखे बेकसूर सूलीअ ते चाढ़ियो, उन करे आउं परमेश्वर खां घुरां थो त तूं मृत्यु लोक में वञी हिकु दासीअ जो पुटु थी ऐं 100 वरनि ताईं उते रहो। उन श्राप करे धर्मराज हिकु दासीअ जो पुटु थी 100 वरनि ताईं दुनिया में रहियो ऐं जेसिताईं धर्मराजा विदुर जो अवतार वठी हिन दुनिया में आहे तेसिताईं संदसि पारां सूरज देवता धर्मराज जो कमु कयो थिए। उन सबबु करे विदुर जीअ खे परमेश्वर जी भक्ति हासिल थी हुई। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे
पहिरें स्कंद जो 13 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।